उन ते वञी पहुची करे उन कारे बारे ख़तमु करे उनखे वञी हल करण जी कोशिशि कंदा आहिनि। उनखे जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी न त एतिरे क़दुरु जो उनजो कसम साठ बि कंदा आहियूं त बाबा तूं कारे जेका आहे हुनखे जेको ॾिए थो इहा हक़ जी कारे ॾाहक जी कारे या तव्हांजो असुलु मामिलो ॿियो आहे ऐं तव्हां उन मामले जे करे तव्हां वरी हिनखे ढाल बणाए कारे खे जेका उहा शइ साम्हूं आंदी आहे कोशिशि कंदा आहियूं त उहा शइ ख़तमु थिए। ॾिसो न ज़ाल जो मुड़ुसु अॻे जीअं चवंदा हुआसीं फैसले करण वारा चवंदासीं ज़ाल जो मुड़ुसु ॾाढो भई ज़ाल जो मुड़ुसु आसमान खां त लही कोन आयो ठीकु आहे हुनजे जेकॾहिं वाक़ई हुन सां का ज़ियत थी आहे ऐं हुनजे कंहिं लॼ कयो आहे त पोइ हुनजो अज़ालो वरी उन तरीक़े सां थियणु खपे। पर जेकॾहिं हू हिकिड़ो कंहिं सां नाहक थो करे त उन नाहक जो को एतिरो मौज़ू कोन्हे को हिसाबु कोन्हे उनजे लाइ बाक़ाइदे असां छानबीन आहे उनजी पुछा ॻाछ आहे उनजी जाजू आहे उन खां पोइ असां जेका आहे उन मामले खे कोशिशि करे ॿिया नथा करणी आहे सरदार चवंदा ठीकु आहे भाई तोखे भरे ॾियणी आहे इहो तो इनखे साईं इहो मां जी चयो त ॿिया अञा ताईं शायदि उन दुनिया साॻे में रहनि था पिया त साईं ज़ाल जो मुड़ुसु ॾाढो आहे हुन आवाज़ु कढियो आहे जाइज़ा बि ॾियणो आहे नाजाइज़ा बि ॾियणो आहे सो इन जे ख़िलाफ़ु कम से कम पंहिंजी ॻाल्हि कंदो त मां इन जे ख़िलाफ़ु उन्हनि खे ॿियनि खे बि मां इहा गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे नाहक जा जेके इहे कारे आहिनि नाहक जी जेके ॻाल्हियूं आहिनि उनखे माण्हू कोशिशि करे उनजी छानबीन करे उनजी पूरी इंक्वायरी करे उन खां पोइ जेका आहे त जेकॾहिं कंहिं सां का ज़्यादती आहे त उन सां नाहक जी कार्य का उहो पंहिंजो उन जो हक़ फॿाइण ख़ातिर उनजी कुझु ॿिए दफ़े जी कोशिशि आहे त न उहा शइ न थियणु खपे। मां ॿियनि खे बि इहा जेको मां थो कयां उहा शइ उन्हनि खे बि उहा करणु खपे। महिरबानी। महिरबानी।